सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जी कोशांच्या सद्गुरु सहित रामदास साधन के साथ हेलो शख्स मुझे जीवन में डगमगाहट मां कदे सुखी हूं कदे दुखी मां बर्दाश्त न थी पोइ मूंखे दुख लॻंदो पोइ मां हेॾो न थी इन करे तव्हां अहिड़ी आसीस करो जो मुंहिंजे जीवन में सदाई सुख हुजे, समृद्धि हुजे, ख़ुशी खुशहाली, इज़त शान मान हुजे, त मुंहिंजे जीवन में डगमगाहट न अचे। तॾहिं साईं जन पुछियोसि चयो हाणे छा थो हले? चइसि हाणे ॾुखियारी शुरू थी आहे, हाणे कमु उल्टो हलंदो आहे। तॾहिं साईं जन ॿियो पुछियो हिकिड़ो कमु कर, सुबुह जो जीअं थिए मालिक में ध्यानु सिमरन कर, ऐं जॾहिं नेम ध्यानु सिमरन थिए उन खां बाद मालिक खां आशीर्वाद वठी तूं पंहिंजे कमु ॾिए। जीअं तूं कमु शुरू कंदे बहितर थींदे थोरो भाग लॻणु शुरू थी, ऐं शाम जो वापसि अची करे मालिक में वरी नेम ध्यानु सिमरन करे वरी तुंहिंजो शुक्रियो अदा कर ऐं मालिक जो शुक्र करे, धन्यवाद करे, उनजी रहमत वठी करे वरी तूं पंहिंजो जीवन ॾियार। पर यादि रखिजांइ जीअं तुंहिंजी तरक़ी थिए अॻिते वधे जेको बि तूं सची हलियो आहे कंहिंखे बदिलो न वठि, कंहिंसां ग़लति व्यवहार न कजांइ, कंहिंसां ग़लति ॻाल्हाइजांइ बट तोसां जेका जेका तोखे शेवा पहुचे उहा करे छॾिजांइ। जेतिरो तूं हली सघे ओतिरो कंहिंसां चङो हलिजांइ, पर तोसां कुझु चङो न हले तूं बदिलो कंहिंखो न वठिजांइ। चइसि ठीकु आहे, उहो आशीर्वाद वठी करे ऐं जॾहिं कुछ वक्त बाद आयो जैसे यार मुझे जीवन सुख समृद्धि ख़ुशी खुशहाली सां एतिरो भरियल आहे शान मान सां जीअं तव्हां चयो कंहिं कोई बदिलो न वरितो आहे, कंहिंखे कुझु न चयो आहे, जेका पहुचंदो आहे शेवा करणो आहे, जेको पहुचंदो आहे कंहिंसां चङो हलंदो आहे, कोई ग़लति हलंदो आहे त उन सां बि न हलंदो, पर इहो तव्हांजी रहमत आहे। तॾहिं सचे साईं मूंखे चयो की छा आहे साईं इंसाननि जी आदत आहे असांजी जिंदगी पर कमी हूंदी आहे, तकलीफ़ हूंदी आहे, कोई दुख हूंदो आहे, तो उन वक़्तु असां चङा बि थींदा आहियूं, मालिक खे यादि बि कंदा आहियूं, सिमरन बि कंदा आहियूं, जाप बि कंदा आहियूं, कंहिंसां बहितर व्यवहार बि कंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं बहितर हलण जी। ऐं जॾहिं चङे थियण खां पोइ असांखे जो फल मिलणु शुरू थींदो आहे, असांजी ख़ुशी खुशहाली सुख समृद्धि इज़त शान मान सभु कुझु मिलणु शुरू थींदो आहे, त असांखे सॼो तो चङाई जो फल मिलंदो आहे। जॾहिं कुझु फल मिलंदो आहे उते असांजो अहंकार कार खणंदो आहे, अहंकार मथे चढ़ंदो आहे, ऐं जीअं अहंकार ईंदा पोइ असां इंसान खे कीड़ो मकोड़ो ई न सम्झंदा ॿियनि खे छा सम्झंदासीं, पोइ कंहिंजी लहींदासीं, कंहिंजी गिला कंदासीं, कंहिंखे छड़ ॾींदासीं, कंहिंखे धिकारींदासीं, कंहिंखे कुझु न सम्झंदासीं, पंहिंजा तौर तरीक़ा अंदाज़ सभु उल्टा कंदासीं। तव्हांजो पहिरियों जेके असां चङे कर्म जो फल गॾु कयोसीं उन खे खाइणु शुरू कयोसीं, वरी खाई करे जेके ग़लतियूं कईसीं वरी मथो उनजो फल अचणु शुरू थी वेंदो, वरी असांखे दुख ऐं तकलीफ़ अचणु शुरू थी वेंदी आहे, ऐं वरी जीअं दुख ऐं तकलीफ़ ईंदी आहे वरी मालिक खे ॿाॾाइण, वरी चङो थियण जी वरी कोशिशि कंदा आहियूं, वरी दुख लाहे करे वरी सुख में, इन करे असांजो जीवन सदाई डगमगाहट जो शिकार आहे। पर जॾहिं तव्हां वधिया वे वसिया वे ख़ुशि थिया वे ख़ुशहाल थिया वे मालिक जो सिमरन जाप सभु कुझु थियो ऐं कंहिंखो बदिलो वरितोसीं न, कंहिंखे ॾुखायोसीं न, कंहिंखे परेशान कयोसीं न, त ग़लति कमु करायासीं न त ग़लति फल छो मिलंदो, इन करे चङाई कईसीं सदाई पर हलाई हलियासीं, ख़ुशी खुशहाली रहियासीं, इज़त शान मान करे रहियासीं। इन करे इंसान पंहिंजे जीवन में जेतिरो वधे वसे ख़ुशि ऐं खुशहाल रहे, हक़ीक़त में उन वक़्तु पंहिंजा पेर मज़बूत करे, उन वक़्तु पंहिंजा हालात ठीक करे, उन वक़्तु शेवा सिमरन ख़ुशी खुशहाली इज़त शान मान कंहिंसां बहितर व्यवहार ॻाल्हाइण, कंहिंसां कुझु ॾियणु हलणु, उहो उन वक़्तु करे। जेतिरो ख़ुशी खुशहाली न मज़बूत हूंदो
ओतिरो सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल